Bismillahirrahmanirrahim. Alhamdulillah wassalatu wassalam ala Rasulillah wa ala alihi wa sahbihi ajma'in. ज़ियादत कर या तव्हां सां को ॾियारी करे तव्हां सां को आवणो हले को तव्हांजी दिलि आज़ारी करे को तव्हांजो मुजरिम आहे तव्हां उनखे माफ़ कयो इन तां वधीक भलो अल्लाह वटि ॿियो को अमल नाहे। सुभान अल्लाह। गुज़र करण मुजरिम खे उनजे जुर्म जी माफ़ी ॾियणु अल्लाह पसंदीदा अमल वेर वठणु बदिलो वठणु या उनजे बदिले वठण जी कोशिश करणु बराबरि पंहिंजो हक़ वठणु जाइज़ आहे। ज़रूरी आहे पंहिंजो माण्हू हक़ वठे पर अल्लाह वटि इहो अमल बदिले वारो भलो नाहे। अल्लाह खे उहो माण्हू वणंदो आहे जेको मुजरिम खे माफ़ करण वारो आहे। सुभान अल्लाह। बल्कि माफ़ी ॾियण वारे जो मान अल्लाह तमामु मथां बढ़ायो आहे। ख़ुदि क़ुरान मजीद में अल्लाह ताला अमर फरमायो आहे जेको तव्हांखे तकलीफ़ ॾे आज पहुचाए तव्हांजी दिलि आज़ारी करे तव्हां सां आवणो हले अल्लाह ताला भलन लफ़्ज़नि में असांखे नसीहत फरमाई आहे वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। ऐं सब्र कर उन मेणनि मथां जेके उहे तोखे ॾियनि था ऐं खेनि सुहिणे नमूने छॾे ॾे उन्हनि खे माफ़ करे छॾी। अल्लाह ताला तव्हांजे लाइ भलाई फरमाई आहे। सुभान अल्लाह। ऐं इहा नसीहत मदीने वारे साईं खे अल्लाह फरमाई जॾहिं काफ़िर मेणा ॾींदा हुया ताना ॾींदा हुया साईं करीम ऐलानी नबूवत फरमायो चङी ॻाल्हि कंदा हुया त काफ़िर मदीने वारे साईं खे बुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुया दिलि आज़ारी कंदा हुया अज़ियत पहुचाईंदा हुया बसा औक़ात महबूबनि ते हथ खणंदा हुया। अल्लाह फरमायो वस्बिर अला मा यक़ूलून। हे मुंहिंजा महबूब इहे जेके ॻाल्हियूं कनि था इन्हनि खे सब्र कर ऐं वहजुरहुम हजरन जमीला। इहे जेके ॻाल्हियूं कनि था इन्हनि खे छॾे ॾे तूं इन्हनि खां बदिलो न वठ आराम सां इत्मीनान सां इन्हनि खे छॾे ॾे। अल्लाह तुंहिंजो दर्जो बुलंद फरमाए छॾियो आहे। फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फिर लहुम। सुभान अल्लाह। अञा माफ़ी ॾियण खां अञा अल्लाह वॾी ॻाल्हि कई आहे। असां त सिर्फ़ु माफ़ी ॾियण वारी ॻाल्हि ते मुंझा पिया आहियूं था माफ़ कयूं या न कयूं पर अल्लाह तो फरमाए फ़अफ़ु अन्हुम उन्हनि खे माफ़ कर जेको तुंहिंजो मुजरिम आहे तुंहिंजी दिलि आज़ारी करण वारो आहे तोखे नुक़सान पहुचाइण वारो आहे उनखे माफ़ त कर पर वस्तग़फिर लहुम मथां उन्हनि खे दुआऊं ॾियण वारो बणिजी वञ। सुभान अल्लाह। उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कर उन्हनि जी बख़्शिश जी दुआ कर। रसूलुल्लाह जे ज़रिए अल्लाह असांखे अमर ॾिनो आहे माफ़ त कयो पर तव्हां अहिड़ा भला थियो अहिड़ा बहितरीन थियो जो तव्हांखे जेको दुख होए तूं हुनखे दुआऊं ॾियण वारो। सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। असांजो ॾिसो क़ुरान केॾो भलो आहे केॾी सुहिणी तालीम थो ॾे। अल्लाह फरमाए जेको तोखे घटि वधि ॻाल्हाए उन्हनि सां जाहिल वांगुरु पेश न अचे। ख़ुज़िल अफ़्व वअमुर बिल उर्फ़। माफ़ करणु इख्तियार कर माफ़ी ॾे ग़लती करण वारनि खे माफ़ी ॾे ऐं माफ़ी ॾियण खां बाद में तूं उन्हनि सां बदिलो त न वठ पर वअमुर बिल उर्फ़ उन्हनि खे चङाई जो हुकुम ॾे। उन्हनि खे सम्झा तो छा आहे का वो अनपढ़ियो आहे वो साम्हूं उनखे ख़बर नाहे तूं वॾो आहीं तुंहिंजी इज़त करणु नथो ॼाणे वअमुर बिल उर्फ़ उनखे नेकी जो हुकुम ॾे उनखे चङाई सेखार उनखे भलाई सेखार त पुट ईअं नाहे जो तूं थो करीं असुल मामिलो हीअं आहे जेको अल्लाह सेखारियो आहे। वअअरिद अनिल जाहिलीन। वो भला जे तुंहिंजी नसीहत बि नथा पिया आहिनि वरी उहे बुरो कमु था कनि त वअअरिद अनिल जाहिलीन अहिड़नि जाहिलनि खां मुंहुं मोड़ अहिड़नि माण्हुनि सां न वेह संगति न इख्तियार कर इन्हनि जी सोबत में ई न वेह इन्हनि जी यारी में न वेह इन्हनि सां कचहरी न कर छॾे ॾे इन्हनि खे पंहिंजे हाल ते तूं अल्लाह खे यादि करण वारो आहीं तूं उहो कमु कर जेको अल्लाह खे ऐं मदीने वारे साईं खे राज़ी करण वारो आहे। वलमन सबर वरी ॿी जॻह ते अल्लाह फरमाए जेको माण्हू सब्र करे व गफ़र ऐं माण्हुनि खे माफ़ करे इन ज़ालिक लमिन अज़्मिल उमूर बेशक
माण्हू चवंदा आहिनि त बहादुर उहो आहे जेको हटो कटो हुजे, पहलवान हुजे, साईं मुंहिंजा जट वारे माण्हू खे किराए विझे, इहो पहलवान आहे। अलाह जो क़ुरान फरमाए इहो बहादुर न आहे। बहादुर इहो आहे जेको माण्हुनि खे माफ़ करण वारो। सम्झो था ॻाल्हि? ॿी जॻह ते अलाह फरमाए फस्फहि सफ़हल जमील, पोइ उन्हनि जी इज़ार सानी खां जंहिं माण्हू तोखे अज़ियत पहुचाई, तोखे दुख पहुचायो, तोखे ग़म पहुचायो, को रिश्तेदार आहे, धारियो माण्हू आहे, अज़ीज़ आहे या पराओ आहे, पंहिंजो आहे, तोखे अज़ियत पहुचाई, तूं छा कर? फस्फहि सफ़हल जमील, सुहिणे नमूने सां उनखे दरगुज़र करे छॾ। उनखे महसूस थियणु न ॾे त मूंखे को बुरो लॻो आहे। अञा वॾी ॻाल्हि अलाह फरमाई आहे, हिकिड़ो त माण्हू एहसान जताईंदो आहे, अञा तूं मूंसां अहिड़ो हले, तो मूंसां ॿियाई कई, तो मूंसां ज़्यादती कई, पर मां अलाह ताला तोखे माफ़ थो कयां। एहसास ॾियारीं, उनजी ग़लती जो एहसास त ॾियारीं, पर हिते अलाह जो फरमाए फस्फहि सफ़हल जमील, उनखे एहसास बि न ॾियार, उन जेको तोसां औणाई कई उनखे महसूस करणु न ॾे, हालांकि हुन तोखे अज़ियत पहुचाइण जी कोशिश कई। तूं अहिड़ो अलाह जो दिल में ख़ौफ़ ऐं मोहब्बत रख जो चओ अलाह हो ॼाणे, हुनजो कमु ॼाणे, मां चाहियां थो त मुंहिंजो अलाह मुंहिंजे मथां रहम करे। वलियअफ़ू वलियस्फ़हू अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अलाह जो फरमाए वलियअफ़ू वलियस्फ़हू, माण्हुनि खे खपे त माण्हुनि जूं ग़लतियूं माफ़ कनि ऐं माण्हुनि खे दरगुज़र कनि। भला नतीजो छा निकिरंदो? असां माफ़ कयूं। अलाह फरमाए अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम, छा तव्हांखे इहा ॻाल्हि पसंदि नाहे त यग़फ़िरल्लाहु लकुम, अलाह तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾे। इंसान ख़ता जो पुतलो, गुनाह कंदो आहे, हर इंसान में ख़ता जी आदत आहे, को न को गुनाह कंहिंखां न ॿुधे, मां पंहिंजे अंदरि निहारिया, तव्हां पंहिंजे अंदरि निहारियो, हर कंहिं में गुनाह जी आदत आहे, को न को गुनाह थी थो वञे, को न को ख़ता असां इंसान आहियूं थियो वञे। अलाह जो फरमाए तव्हां माण्हुनि खे माफ़ कयो, भला तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां इहो नथा चाहियो अलाह असांजा मुझा ज़ाहिर अमदन ख़तन गुनाह बख़्शे छॾे? तव्हां पसंदि कयो था? वल्लाहु गफ़ूरुर रहीम, अलाह बख़्शणहार आहे। तव्हां माण्हुनि खे माफ़ी ॾियो, अलाह तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ोर निमाज़ मूं तव्हांखे ॿुधायो न त तौबा ताइब थियो, तौबा ताइब थियो, अलाह जा माफ़ी वठो। पर हे अहिड़ो अमल आहे माफ़ी ॾियण जो, तव्हां ताइब न बि थियो, अलाह तव्हांजा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿी हदीस मुबारक आहे मुस्नदुल बज़ार में ऐं मजमू ज़वाइद में हदीस मुबारक आई आहे। मुझे दिल पर लगी सोने सरदार अली मुस्तफा फरमायो अला अदुल्लुकुम, छा मां तव्हांखे अहिड़नि कमनि जे बारे में न ॿुधायां अला मा यरफ़अल्लाहु बिहि दरजात, जंहिंजे करण सां अलाह तव्हांजा दर्जा वधाए छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ा कम तव्हांखे ॿुधायां नबी साईं जो फरमायो जंहिंसां अलाह तव्हांजा दर्जा वधाईंदो, तव्हांजी इज़त वधाईंदो, तव्हांजे मक़ाम खे बुलंद कंदो। अर्ज़ कयो क़ालू नअम या रसूल अल्लाह, सहाबा किराम अर्ज़ कयो हाओ या रसूल अल्लाह, छो न? साईं करीम फरमायो तअलमु अन मजहल अलैक, हा तअलमु अन मन जहिल अलैक, तव्हां सां जेको जहालत करे तव्हां हुन सां बुर्दबारी सां पेश अचो। सुभान अल्लाह। गालियूं जहालत जो कमु, विढ़ण, झेड़ो करणु, फसाद करणु जाहिल जो कमु आहे। तव्हां सां जेको जाहिलियत वारे कम सां पेश अचे, अल्लाह जो हबीब जो फरमाए तव्हां बुर्दबारी ॾेखारियो, तहम्मुल जा मिज़ाजी ॾेखारियो, तव्हां साईं मुंहिंजा उन्हनि वांगुरु जाहिल न थींदो, तहम्मुल ॾेखारींदो, अल्लाह तव्हांजे दर्जात खे बुलंद फरमाईंदो। सुभान अल्लाह। तअफू अन मज़लमक, जेको तव्हां ते ज़ुल्म करे तव्हां हुनखे माफ़ कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ालिम सां ज़ालिम थी पेश न अचिबो आहे, जेको तव्हां सां ज़ुल्म करे उन सां ज़ालिम थी पेश न अचिबो आहे। तअफू, जेको ज़ुल्म करे उनखे बख़्शे छॾियो। सुभान अल्लाह। वतुती मन हरमक, जेको तव्हांखे महरूम करे, अल्लाहु अकबर कबीरा। मदीने वारे साईं फरमायो जेको तव्हांखे महरूम करे तव्हां वराए उनखे अता कयो। सुभान अल्लाह। मिटल मात्र में ख़ुसूसन इहा आदत हूंदी आहे, हर माण्हू चाहींदा असां वटि हुजे फिलहाल वटि न हुजे, या अहिड़ा माण्हू हूंदा जेके चवंदा आहिनि हर शइ असां वटि हुजे ॿिए वटि न हुजे।
जब तव्हां खां रोकण जी कोशिश करे मुझे दिल पर नबी फरमाता है अता है वरायो के तोहफा महबूबन करीमन की आदत होंदी जेके मानू मदीने वाले साईं के अज़ियत पहुंचाईंदा हुया खबर पौधी एक साईं करीमन के घटवत तो गाला महबूब सोना छा कंदा हुया जो उनके तोहफा ताइफ ॾेई मोकिलींदा हुया मुझा किबला आलम मुर्शिद दिलबर साईं अल्लाह उनकी हयाती दे सेहत दे तंदुरुस्ती दे सर जो साईं असांजे कायम दायम फरमा साईं जी भी आदत आहे किबला आलम जेको मानू खबर पौधी अपना मुखालिफत तो करे तकरीर में घटवत ॻाल्हाई साईं जन नज़राना तोहफा कपड़ा फल फ्रूट फ़कीर खे ॾींदा जिनखे वञी ॾेई अचो छो भला जे हो गिला करे पंहिंजा अमल ॾे थो असां वरी पिया हुनखे ॾिनासीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि साईं फरमाईंदा तो पंहिंजा अमल असांखे थो ॾे निमाज़ूं रोज़ा ज़कातूं असां अमल आहिनि कोन हो मुफ़्त में असांखे अमल थो ॾे भला जे दुनिया जा तोहफ़ा ॾींदासीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि मदीने वाले साईं फरमाया तुती मन हरमक जेको तव्हां खां रोके तव्हां खे अता कयो व तसिलु मन कतअक जेको तव्हां खां छिने तोड़े तव्हां सां ॻंढण जी कोशिश कयो उन सां जोड़ियो उन सां मिलायो छिनण वारा न थियो थोरो गुज़रे मुझे फरमाइश कंदा को माण्हू रस्ते ते कंडा उछलाए तव्हां मुंहिंजे कंडा उछलाईंदो त रस्तो सॼो कंडनि सां भरिजी वेंदो को कंडा उछलाए तव्हां बि कंडा न उछलायो तव्हां कंडनि खे खणी पासे ते उछलायो रस्ता साफ़ थी वेंदा सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो मन ला यरहमिन नास ला यरहमुल्लाह आखिरी ॻाल्हि माफ़ी नथा ॾेई सघो जेकॾहिं बख़्शे नथा सघो दरगुज़र नथा करे सघो घटि में घटि रहम जी आदत अपनायो घटि में घटि सिला रहमी करण वारा त थियो अल्लाह जो हबीब तो फरमाए जेको रहम न कंदो अल्लाह हुन ते रहम न कंदो रहम करण वारे जे मथां ई रहम कयो वेंदो इंसान हैवान जानवर जेको हुजे उन जे मथां रहम करण वारा थियो इन्नमा यरहमुल्लाहु मिन इबादिहि रुहमा अल्लाह पंहिंजे बाननि मां उन्हनि ते ई रहम कंदो आहे जेके रहम करण वारा आहिनि ॿियनि ते रहम कनि माफ़ी ॾियनि बख़्श कनि अता कनि सिला रहमी कनि अल्लाह ताला उन्हनि ते रहम फरमाईंदो या दोस्तो भलो बदलो माफ़ करण की दाई सआदत आहे सभ खां भलो पलान ऐं बदलो बि माफ़ी आहे को तव्हां सां माण्हू हले तव्हां चाहियो था हिन खां बदलो वठो न हिन खां बदलो वठो उनखे माफ़ कयो माफ़ करण खां भलो बदलो ॿियो को आहे कोन माफ़ करण वारो अल्लाह ताला उनखे माफ़ कंदो माफ़ी ॾियण वारे खे अल्लाह ताला दिली तस्कीन अता फरमाईंदो आहे सुकून अता फरमाईंदो आहे सिंधीअ में चवंदा आहिनि जे मुड़िया से जुड़िया जे मुड़िया से जुड़िया अल्लाह जी रहमत सां उहो जुड़ंदो जेको माफ़ी ॾींदो अल्लाह ताला शाल असांखे सुहिणी आदतूं अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए भलनि अख़लाक़ अपनाइण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह